ख़बरूं आयूं अॼु खां को 5-6 ॾींहं पहिरीं त ख़ुदि सखर बराज जे स्ट्रक्चर खे जे हवाले सां ख़दशात उभरण लॻा त हिन में कुझु प्रॉब्लम थिए पियो, कुझु स्ट्रक्चरल हेठि मथे थियनि पिया दरवाज़ा ऐं हुनजी जेका मरम्मत थी आहे उहा ठीकु न थी आहे। उन खां पोइ वरी ॿी ख़बर आई त गुड्डू बैराज में बि दरवाज़ा जेके आहिनि उहे 2 फुट नंढा आणे छॾिया अथनि। पोइ हुननि जा एक्सपर्ट्स चवनि था फ़र्क़ु नथो पए, भई फ़र्क़ु कीअं नथो पए उहो त मूंखे ख़बर न आहे, एक्सपर्ट न आहियां, लेकिन गुड्डू बैराज जे स्ट्रक्चर ते बि ॻाल्हियूं शुरू थियूं। अॼु इहो अची वियो साम्हूं, बल्कि फुटेजिस बि अची विया त रोड़ी कैनाल जे 4 पिलर्स खे ॾार पिया आहिनि। हाणे हुननि जा इंजीनियर चवनि था त साईं ही वणनि जी थूणियूं अॼु लॻियूं आहिनि, को चवनि था त हैवी डंपर्स हुनजी कंस्ट्रक्शन महिल इस्तेमालु थिया, मुख़्तलिफ़ रीज़न्स ॿुधाया पिया वञनि। पर ॾिसो न, ही सखर बैराज ऐं हिन सां ही जेके मेजर कैनाल्स निकिरनि था, ज़ाहिर डिस्ट्रीब्यूशन आहे पाणी जी, ही सॼी सिंध जी ज़राअत हिन ते बीठल आहे। गुड्डू बैराज अगेन हिकिड़े पासे मतिलबु असीं अलाए कहिड़नि खां ई ठारायूं पिया, कहिड़नि खां हिन जी मरम्मत करायूं था, जो हालत ही लॻी पई आहे। इरीगेशन वाटर मैनेजमेंट जी अगरि खाते इरीगेशन जो कमु ही बि आहे, पर वाटर मैनेजमेंट ॾे हलूं त वाटर मैनेजमेंट जी हालत इहा आहे त पाणी मतिलबु हाणे विचोली खां हायर फ्लड्स ॾे पाणी वधे पियो, मतिलबु आहिस्ते आहिस्ते पाणी 6 लाख क्यूसेक खां मथे अचण जो इम्कान पैदा थिए पियो, यानी सिस्टम में एतिरो पाणी आहे। लेकिन ही शहदाद कोट ऐं हिन पासे छाकाणि त हू खीरथर कैनाल आहे, हुनजी खाटी न थी आहे, हाणे करे वठि जो करना कर लो, नथी खाटी। उन पाण ॻाल्हि कई त इलेक्टेड रिप्रेज़ेंटेटिव्स छो नथा ॻाल्हाइनि, त मूं ॾिठो सरदार चांडियो ॻाल्हायो त भई हीअ थियणु खपे, इरीगेशन जी गफ़लत आहे, करप्शन आहे, पर हुनजी बि कंहिं न ॿुधी। पाणी त नथो मिले हुन पासे कबू सही ताईं, हिन पासे मीरपुर ख़ासि वारे पासे हलिया वञो, हिते पाणी नथा ॾियनि। हाणे हुते त खाटी न थी, मूंखे ख़बर न आहे हिते खाटी न थी आहे या हिते हू मसइलो आहे बकौल हिकिड़े आबादगार जे त सही इरीगेशन वारा पैसनि खां सवाइ कोन ॾींदा आहिनि पाणी। त मूं चयो भई हेॾो पाणी आहे, चई पोइ असांजी आदत ख़राबु कनि छा? कमाल थी वियो न। त छो वाराबंदी आहे उते, छो नथा पाणी ॾियो? त इरीगेशन डिपार्टमेंट लाइक अदर डिपार्टमेंट्स नीड्स ओवरऑलिंग, हिन खे ठीकु करण जी ज़रूरत आहे।